वेठे जिनी वट ॾुखंदो ॾाढो थिए, सा मजलिस ई मट तोड़े हासिल होए हज़ार जो। दोस्तों, सुर यमन कल्याण जो ही बैत लतीफ़ जी आला आदर्शी सोच जो आइनेदार आहे। हू चवनि था त दोस्ती, तालुक, मोहबत अहिड़ा जज़्बा आहिनि जेके इंसान जी शख़्सियत जो अक्स आहिनि। चङियुनि ख़सलतुनि वारनि इंसाननि जी दोस्ती रूह जी राहत आहे, पर बदख़सलत माण्हुनि जी दोस्ती वरी जीअ जो जंजल, जंहिंमां रुगो ॾुखनि में इज़ाफ़ो ऐं गिला जो गांघो कंध में पवे, तिन खां कोहे परे भॼी वञ। तोड़े जो उन्हनि जी दोस्तीअ ऐं सोबत मां तोखे को माली फ़ाइदो बि छो न रसंदो हुजे। इन मां साबित थिए थो त लतीफ़ ॾुखंदे जो तरियाक मादी वसीलनि जी हासिलात खे सम्झे थो। मादी वसीलनि जी हासिलात खे नथो सम्झे, बल्कि हातिक ऐं अक़ुलमंद इंसाननि जी सोबत खे सम्झे थो। हिते लतीफ़ साईं जे लफ़्ज़ ॾुखंदो ॾाढो थियण मां मुराद छा आहे? दोस्तों, असां जे लतीफ़ जी नज़र में ख़ुशीअ जो तालुक उन्हनि सुलझणनि माण्हुनि सां तालुक में आहे जिन जो साथ उन्हनि खे मंज़िल ते रसाए, उन मंज़िल ते जिते दौलत जी पहुच बि नथी थी सघे। साईं लतीफ़ तकलीफ़ुनि मुसीबतनि जो इलाज हौसलनि जी आबियारीअ में ई ॻोल्हे थो, ऐं हौसला सुॼाण ऐं फ़हीम इंसाननि मां मिलंदा आहिनि, न कि दौलत जी पुॼारियुनि मां। ऐं लतीफ़ इंसानी फितरत जे हिन अज़ीम घुर्ज जी यानी रूहानी सुकून में थो लहे। ऐं हज़रत अली करमला वजह जिन जो कौल आहे त उन्हनि सां गॾु गुज़ारियो जिन मां तव्हांखे ऐं तव्हां मां उन्हनि खे रूहानी ख़ुशी मिले। ऐं मदर टेरेसा, जंहिं ॾुतड़ियल इंसाननि जी ख़िदमत करण में जो आलमी एज़ाज़ हासिलु कयो ऐं उन पंहिंजी जवानी इन मक़सद लाइ अर्पे छॾी, तंहिंजो चवणु आहे त दुनिया में अनाज जी खोट सबबु एतिरा माण्हू नाहिनि मरंदा जेतिरा मुसीबत जे ॾुकर सबबु मरंदा आहिनि। जे लतीफ़ जी ॿोली।